सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट केस जो फैसलो कुछ देर बाद ॿुधायो वेंदो। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस कादी फायद ईसार रिमार्क्स न हुआ तो जजिस में इतफाक राय थी वियो तो फैसलो अॼु ॿुधायो वेंदो। जेकॾहिं इतफाक राय न थियो तो फैसलो महफ़ूज़ समझो जेको बाद में ॿुधायो वेंदो। हिकु जाबिर आइन में तरमीम कई तो कंहिं न ॻाल्हायो। पार्लियामेंट कानून साज़ी कई तो सवाल थी रहा आहिनि। पार्लियामेंट असांजी दुश्मन नाहे। असां हिक ॿिए जे इदारनि खे नाकारी सोच सां छो ॾिसी रहिया आहियूं। इलेक्शन कमीशन ईंदड़ आम चूंडुनि बाबति अॼु ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाए वरिती। एपीसी जी सदारत चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा कंदो। पीपल्स पार्टी, नवाज लीग, JUI, BNP ऐं ANP समेत 16 पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास में ईंदड़ आम चूंडूं तकबंदियुनि ऐं वोटर लिस्टनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। निगरान सूबाई घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त असांजो मक़सदु सियासी नाहे। कंहिं बि पार्टी खे फेवर न ॾिनो वेंदो। सिंध में $7 ट्रिलियन जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। आवाम जी ख़िदमत जारी रखी वेंदी। कचे में पाणी हुजण सबबि जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। मीरपुर ख़ास में IG सिंध सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हारिस नवाज़ चयो तो सिंध खे ॾोहनि ऐं मनशियात खां पाक बणाइण चाहिनि था। कचे सां गॾु पके में बि ऑपरेशन कयो वेंदो। गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गानियुनि खे पनाह ॾींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। परॾेही सेक्रेटरी साइरस जात काज़ी चयो आहे त कश्मीरियुनि खे सलामती काउंसिल जे ठहराइण मुताबिक़ ख़ुदि राजियत मिलणु घुरिजे। 5 अगस्त की पार्टी भारतीय ख़दमनि जे हर फोरम ते मज़म्मत कई। भारतीय हुकूमत कश्मीरियुनि ते ज़ुल्म जा पहाड़ टोड़े रही आहे। यासिन मलिक समेत हुरियत क़यादत क़ैद आहे। इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे OIC जे ख़ासि नुमाइंदे चयो त कश्मीर मसइलो तमामु नाज़ुक आहे। OIC फोरम ते बहस हेठि रहंदो आहे। कश्मीर ॾिघे अरसे खां हल तलब मसइलो आहे। OIC जो गुज़िरियल 6 ॾहाकनि खां कश्मीर मसइले ते ध्यानु आहे। खानपुर भरिसां कोट शाहू थाने ते हथियारबंदनि जो हमिलो। SHO समेत 5 ॼणा अगवा। हथियारबंद SHO कोट शाहू महबूब बिरोही, संदसि पुटु मोहम्मद अली, 2 अहलकारनि नसीम गोपांग, जान मोहम्मद ऐं प्राइवेट माण्हू अयाज़ कुंबर खे अगवा करे विया। SHO समेत 5 ॼणनि जे अगवा थियण खां पोइ पुलिस में थरथलो मची वियो। DSP खानपुर जी अगवानी में पुलिस अटाला कोट शाहू थाने ते पहुची विया। इलाइक़े में सर्च ऑपरेशन। निगरान वॾे वज़ीर खानपुर वेझो SHO ऐं अहलकारनि सूदो 5 ॼणनि जे अगवा जो नोटिस वरितो। IG सिंध सां फ़ोन ते राब्तो। शिकारपुर में वेही मुग़वी बाज़ियाब कराइण जी हिदायत। जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ॾोहारी अगवा कनि त अवाम जी हिफ़ाज़त जो अल्लाह हाफ़िज़ आहे। छा झंग जो कानून हली रहियो आहे या पुलिस सुतल आहे? SSPs ऐं DIGs घरनि में वेही पॉलिसिंग कनि था जेका बर्दाश्त जोगी नाहे। अहिड़नि पुलिस ऑफिसरनि जे सूबे ऐं हितां जे अवाम खे कंहिं बि क़िस्म जी ज़रूरत नाहे। SHO हेड मुहर्रर ऐं पुलिस अहलकार बाज़ियाब न थिया त DIG ऐं SSP ख़िलाफ़ कार्रवाई कबी। खैरपुर जी उनड़ कॉलोनी में दुकानदार पारां नींगरी सां गैर इख़लाक़ी हरकतूं वीडियो वायरल। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर ऐं घरू वज़ीर हारिस नवाज़ मामले जो नोटिस वरितो। जवाबदार खे फौरी तौर गिरफ़्तार करे केस दाख़िल करण जो हुकुम। सिंध में अमन अमान जी सूरत हाल ख़राब। 1 ॾींहुं अंदरि 7 ॼणा क़तल। मटियारी वेझो ॻोठ करीम खान लाशारी में कारे इल्ज़ामेट औरत समेत 3 ॼणा क़तल। जवाबदार हयात लाशारी पंहिंजी नुंहुं ऐं 2 नौजवाननि खे क़तल करे छॾियो। मुबारकपुर वेझो ॻोठ ज़ाहिद खान खोसो में कारे इल्ज़ामेट ॿिटो क़तल। जवाबदार हुसैन जमाली पंहिंजी धीअ हसीना ऐं एहसान जमाली खे कुहाड़ियूं हणी मौत जी निंड सुम्हारे छॾियो।
मोरे भरिसां ॻोठ मियांदाद लुंड में हथियारबंदनि जी फायरिंग नौजवान इमरान खान मारिजी वियो। दादू वेझो ॻोठ फतेहपुर में पाणी जे वारे ते वियल मज़हर 10 हथियारबंद था क़तल। इसराइल जो हमास के अल-क़साम ब्रिगेड के सरबराह के घर ते हमलो। सुप्रीम कमांडर मोहम्मद अल-ज़ैफ जो पी भाउ भाइटियो ऐं पोटो शहीद। 5 ॾींहं बि ज़मीनी ऐं हवाई हमलनि सबब लखे माण्हू बेघर। फ़लस्तीनी शहीदनि जो अंग 900 ऐं ज़ख़्मियुनि जो अंग 4,500 थी वियो। हमास के सरबराह इस्माइल हानिया चयो आहे त जंग ख़त्म थियण ताईं कैदियुनि जी वटासता वारो अमल शुरू न कयो वेंदो। कैदियुनि जी क़ीमत हमास तय कंदे। ऑपरेशन अल-अक्सा दौरान मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग 1200 खां वधी वियो। 3000 खां वधीक ज़ख़्मी। गॾियल क़ौमनि पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त इसराइल जे हमलनि में 2,60,000 माण्हू बेघर थिया आहिनि। शहजादकोट सिविल अस्पताल में डॉक्टर की मुबैना गफलत सबब नींगरी फोत। गोट फेज़ मोहम्मद बिरोई वासन नसरीन अस्पताल में तड़पी फोत थी वई। वारसन जो चवणु आहे त नींगरी के विछू चक हयो। डॉक्टरनि पारां वक्त सिर वैक्सीन न करण सबब फोत थी वई। गौसपुर वेझो अताई डॉक्टर की गफलत सबब नौजवान फोत थियण खां पोइ क्लिनिक ऐं लेबॉरेटरी सील कई वई। तलहार वेझो रात देर से रोड हादसे में फोत थियल मां ऐं पुट जे वारसन जो लाश रखी धरणो। मछरियल माण्हुनि पथराव करे केतिरनि गाॾियुनि जा शीशा तोड़े छॾिया। 2 मुसाफ़िर ज़ख़्मी। पुलिस कार्रवाई कंदे 1 ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। मुज़ाहिरीन पारां हादसे जी ज़िम्मेवार ट्रैक्टर ड्राइवर खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।